अम्मा उथो तो जल्दी हलो ना। चांहि जो ढुक पियो त पोइ हलूं था। अम्मा देर थी वेंदी ऐं मां रांझण खे बि ॻोल्हे वठंदमि। ईअं न थिए तूं हलियो वञे। अम्मा वो ॾींहं खां तकड़ी है वञा आया न कल तूं एतिरो जल्द वापसि वेंदा चरी कहिड़ी ख़बर अम्मा त वापसि हलियो वञे। अम्मा तूं पक सम्झ वो असांखे ऐं ॿियनि खे हिते ॻोल्हण आयो आहे। जेसीं ताईं हू सभिनीनि खे ॻोल्हे नथो तेसीं ताईं हू वापसि न ईंदो। खुदा करे त ईअं ई थिए। अम्मा तूं या पक सम्झ तो वापसि कोन वेंदो जैसे असीं हुनखे नथा मिलूं समझी। मोरा वो मोरा जी साहब। एरिया हाँ साहब। जी साहब। जी साहब। मोरा छा गा न साहब खौफ में आई का गाल तो जरूर है। का बि ॻाल्हि नाहे साहब का बि ॻाल्हि नाहे। बाबा अड़ी का बि गाल थिए तो मुखे जरूर ॿुधाइजे ऐं टाइम सां वञी सब्जी वब्जी वठी अचे। मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। भाॼी वठी अचां। हाणे बीठो छो ई तकड़े वञ ताज़ी भाॼी वठी अचां। न बाबा ईअं ॾींहुं ततला ॾींहुं ठारे पोइ शाम जो वञजाए। ठीकु आहे साहब पोइ शाम जो मां वेंदुसि। हाँ रब साईं तूं ई असां मिसकीननि जी मदद करे सघीं थो। काका सॼो ॻोठ बुखुनि ते आहे कंहिंजे घर में कुझु बि न आहे हाणे छा कजे। हा हकीम तूं सच थो चवीं बाबा पर चुप करे घर में त नाहे वेहणो न। काका तूं कुझु कर न। मां करण लाइ त घणो कुझु कयां पर ॾुकार आहे हर तरफ़ रुञ ई रुञ आहे। काका घणा ॻोठ लॾो खणी विया आहिनि बाक़ी असांजो ॻोठ ऐं मुजेरीअ जो ॻोठ बचियो आहे। बाबा मुजेरी पंहिंजे ॾाढ ते वेठो आहे हुन सां सभु ॻोठ वारा सचा आहिनि। असां बि पाण में हिक आहियूं काका पर रब वॾो आहे वो को न को हल ज़रूरु कढंदो। तूं सच थो चई रब वाकई वॾो आहे। सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।